या फल में बिल्कुल लगाइनि पिया। अंदाज़न केतिरो साईं लंगर तयारु थींदो? 200 खां मथे इंशाल्लाह असां चढ़ाए जो प्रोग्राम आहे। अच्छा, तव्हांजी साईं तयारी पूरी आहे? असांजी बिल्कुलु तयारी कई। तव्हां सां गॾु कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जेके? भाई सोमर फकीर मोहम्मद कासिम ॿाहिरि जो तरीक़ो जेको आहे तरीक़ो बस तरीक़े जा दावत माण्हू सांगड़ जा। अच्छा, सॼे तरीक़े न पर जेको दावत सांगड़ जा जेके माण्हू पतलो कमार आहिनि 400 माण्हू तक़रीबन। अच्छा, 400 माण्हू तव्हां सां गॾु आहिनि? सभु दावती खलीफ़ा। अच्छा साईं, हुन ॿिया जेके हुननि जा दावत जा माण्हू तो साईं ॿी दावत ते तव्हांजा माण्हू वेंदा छा? पोइ कहिड़ी दावत आहे उहा? ऑलरेडी माण्हू असां हुते पहुची चुका आहिनि। हुते बि तक़रीबन 400 माण्हू आहिनि। हुते बि दावती खलीफ़ा आहिनि हुननि जी निगरानी में। अच्छा साईं, अच्छा वरी हिते होॾां वेंदा अॻिते? बिल्कुलु ई वेंदा आहिनि। अच्छा साईं, ही पतंग आहिनि ख़लीफ़ मोहम्मद कासिम जा पतंग आहिनि जिते रसिया हुते सम्झो त रोशनी कंदा वेंदा। फ़क़ीर अल्लाह रखियो संजाणी बि असां सां गॾु मौजूदु आहे। साईं छा चवणु चाहींदा? अलाह जो महिरबानियूं आहिनि। अच्छा, रोज़े वारो अचण वारो आहे। ख़ैर जा ईंदा ख़ैर जा ज़ियारत कंदासूं ऐं ईअं लंगर हले पियो पूरो तरीक़े जूं दावतूं आहिनि। कम ते हले पियो लंगर। फ़क़ीर मसूद वसाण बि असां सां गॾु आहे। साईं तव्हां बि कालोका हिते तव्हांजा माण्हू आहिनि? माशाल्लाह असांखे फ़क़ीर साहिब जो हुकुम आहे। दावत साहिल फ़क़ीर साईं जी नाले सां एकटबर फ़क़ीर ख़िदमतगार आहिनि ऐं असांखे कासिम फ़क़ीर तरफ़ां हुकुम मिलियो आहे जेके असां 500 माण्हुनि जी लिस्ट में हिते रसिया आहियूं जेके कमु था कयूं। वॾी महिरबानी साईं, तव्हां वॾी महिरबानी। इहो फ़क़ीर के बि समय जी टीम असां तव्हांखे हीउ लंगर जो थोरो ॾेखारींदासीं। सिजावल वसाण बि आहे। ही जेको आहे लंगर में जेको फल में पवण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। तव्हां ॾिसी सघो था, ही लंगर ॾिसी सघो था। ही सभु कम वारा माण्हू जेके फ़क़ीर मौजूदु आहिनि हिते। ही तव्हांखे लंगर खाने जा लाइव मंज़र ॾेखारे रहिया आहियूं। तेज़ीअ सां कमु जेको आहे जारी आहे। ठीकु आहे।